सेनेट जी इलेक्शन थी पई ऐं रेफरेंस आहे जेको वफ़ाक़ी हुकूमत सदर साहब जे थ्रू ॾिनो आहे सुप्रीम कोर्ट में, त हियरिंग हले पई। त हिन वक़्तु जेको असांजी अंडरस्टैंडिंग आहे त आइन में मौजूदु आहे, आर्टिकल 226 आहे, उन में लिखियलु आहे त इहो सीक्रेट बैलेट थींदो। इन जी हिन वक़्तु आइन खे तरमीम जे अलावा इहो ओपन बैलेट असांजो इहो मौक़फ़ थी कोन थो सघे। ॾिसो सुप्रीम कोर्ट कहिड़ो त फ़ैसिलो करे, पर ओपन थिए या सीक्रेट थिए उन में को जेकी ॻाल्हि आहे त हिते जेको कानून असांजो आहे उन में सेनेट जो वोट अगरि हिकिड़ो मेंबर ॿिए कंहिंखे ॾिए त पंहिंजी पार्टी में नथो ॾिए, उनजी का सज़ा ई कोन्हे। इन करे मूंखे ख़बर न आहे त हुकूमत जी मर्ज़ी छा आहे हिन में करण जी। मुंहिंजे ख़्याल ते एतिरी बुखलाहट जो शिकार आहे जो सेनेट जी इलेक्शन विड़े नॉमिनेशन असां कराया आहिनि। अगरि PM त पाण हुनखे त केरु ॿुधाए, असांखे त ख़बर न आहे। हुन पाण ई चयो आहे खामखा। मुंहिंजो त इहो ख़्यालु आहे त जेके ऑनरेबल मेंबर्स आहिनि क़ौमी असेंबली जा ऐं सूबाई असेंबली जा, उन्हनि ते इल्ज़ाम हया थी कि उनखे विकामजी था वञनि। मौज़िज़ माण्हू आहिनि जेके पंहिंजे वोटरनि जा वोट वठी ऐवाननि में था अचनि, उन्हनि ते इल्ज़ाम हणणु मुंहिंजो ख़्यालु आहे ग़लति आहे। पर उनखे अलाए किथां इहा ख़बर थी पए, असांखे त ख़बर न आहे। कानून साजी तो हमारी सारे सूबों से बेहतर है इसमें, और हमने लोगों को पकड़ा भी है, लेकिन ये बहुत ही मजम्मत की बात है कि हमारे माशरे में जो बुराई है इसके लिए हम सबको साथ मिलकर बेहतरी करनी होगी। जहाँ तक कानून साजी का ताल्लुक है, हमारी कानून साजी बाकी सूबों से और वफाक से बेहतर है। वो इंक्वायरी हली पई, पाण ॾिसंदा सवाल करे इंशाल्लाह ताला उन्हनि खे डेवलपमेंट ॾिसो। तव्हांजा मां तव्हांखे ॿुधायां थो, मां कल्ह बि ॻाल्हि कई हुई, उते NFC में बि ॻाल्हि कई हुई आहे, ऐं उन खां पोइ मीडिया सां ॻाल्हायो हुअमि त 2017-18 खां जेकी फेडरल गवर्नमेंट जी रिकवरी हुई 2 सालनि में वधी कोन्हे, जॾहिं खां इहा नई हुकूमत आई आहे। इहो 3 साल पियो हले, हिननि जी रिकवरी वधे कोन थी। हाणे साॻी रिकवरी ते साॻे पैसनि ते उहा डेवलपमेंट कराइण, जॾहिं महांगाई तव्हांखे ख़बर आहे किथे चढ़ी वई आहे, ॾाढो ॾुखियो आहे। असांखे पहिरीं पघारूं थी ॾियणियूं पवनि, पोइ ख़र्च करे पोइ डेवलपमेंट जे लाइ पैसो थो टेक्निकल कॉलेज जी ज़रूरत आहे, इंशाल्लाह कंदासीं। अगरि PM त पाण हुनखे त केरु ॿुधाए, असांखे त ख़बर न आहे। हुन पाण ई चयो आहे खामखा। मुंहिंजो त इहो ख़्यालु आहे त जेके ऑनरेबल मेंबर्स आहिनि क़ौमी असेंबली जा ऐं सूबाई असेंबली जा, उन्हनि ते इल्ज़ाम हया थी त उनखे विकामजी था वञनि। मौज़िज़ माण्हू आहिनि जेके पंहिंजे वोटरनि जा वोट वठी ऐवाननि में था अचनि, उन्हनि ते इहो इल्ज़ाम हणणु मुंहिंजो ख़्यालु आहे ग़लति आहे। पर उनखे अलाए किथां इहा ख़बर थी पए, असांखे त ख़बर न आहे। कानून साजी तो हमारी सारे सूबों से बेहतर है इसमें, और हमने लोगों को पकड़ा भी है, लेकिन ये बहुत ही मजम्मत की बातें हैं कि हमारे माशरे में जो बुराई है इसके लिए हम सबको साथ मिलकर बेहतरी करनी होगी। जहाँ तक कानून साजी का ताल्लुक है, हमारी कानून साजी बाकी सूबों से और वफाक से बेहतर है। वो इंक्वायरी हली पई, पाण ॾिसंदा केरु थो थिए के नांग आंदो। हिकिड़ो माण्हू सवाल करे रोड रस्ता न, इंशाल्लाह ताला उन्हनि खे डेवलपमेंट ॾिसो। तव्हांजा मां तव्हांखे ॿुधायां थो, मां कल्ह बि ॻाल्हि कई हुई, उते NFC में बि ॻाल्हि कई हुई आहे, ऐं उन खां पोइ मीडिया सां ॻाल्हायो हुअमि त
त 2017-18 खां जेकी फेडरल गवर्नमेंट जी रिकवरी हुई 2 सालनि में वधी कोन्हे, जॾहिं खां इहा नई हुकूमत आई आहे। इहो 3 साल पियो हले, हिननि जी रिकवरी वधे कोन थी। हाणे साॻी रिकवरी ते साॻे पैसनि ते उहा डेवलपमेंट कराइण, जॾहिं महांगाई तव्हांखे ख़बर आहे किथे चढ़ी वई आहे, ॾाढो ॾुखियो आहे। असांखे पहिरीं पघारूं थी ॾियणियूं पवनि, पोइ ख़र्च करे पोइ डेवलपमेंट जे लाइ पैसो थो बचे। रानीपुर के सर टेक्निकल कॉलेज जी ज़रूरत आहे, इंशाल्लाह कंदा।